नमस्ते, तव्हांजो स्वागत आहे पंहिंजे चैनल हिंदू सिंधी किचन में। अॼु असां ठाहींदासीं सर्दियुनि में तयारु थींदड़ जूअर जो ढोढो मसालेदार। हली तयारु कयूं। या जूअर जो अटो, ये अछे कलर जो भी थींदो आहे, ॻाढ़े कलर जो भी थींदो आहे। इहो असांजो ॻाढ़े कलर जो असांजो जूअर जो अटो आहे। अटे में मसाला विझंदासीं, हरी लसन विझंदासीं, धनिया विझंदासीं, लूणु मिर्च विझंदासीं। हिकु असां हिन में अनियन बि विझंदा जेको मूंखां स्किप थी चुको आहे। इन में असां गिहु विझंदासीं। इनखे चङी तरह सां इनखे असां मिक्स कंदासीं। गिह जी असां मुठी तयारु कंदासीं। असांखे ख़बर पइजी वेंदो असांखे केतिरो गिहु खपे। ॾिसो हिन में असां मां विधो आहे। इन खां बि वधीक विझणु चाहियो त तव्हां विझी सघो था। असांखे हिनखे स्मूथ असां हिन जो अटो ॻोहींदासीं। ॾिसो असां हिन जो अटो ॻोहे चुका आहियूं। हिकु हिकु असां हिन जो जंहिंमहिल ढोढो तयारु कंदासीं, असां हिकु ढोढो तयारु करण लाइ हिन में पाणी विझी करे हिनखे स्मूथ कंदासीं। असां हिनखे कलींदासीं। तए खे थोरो गिहु विझी करे असां हिनखे हल्की गैस कंदासीं, जीअं हिन ते चिंबड़ी न वञे असांजो ढोढो। ॾिसो असां हथ ते असां हिनखे थोरो हल्को वॾो कयोसीं। तव्हां पॉलीथिन ते बि करे सघो था। हिनखे असां हल्को हल्को थोरो वॾो करे वरी असांखे तन ते थालीअ ते उथलाईंदासीं, जीअं भञी न पए। हाणे असां हिनखे वरी ॿीहर पलटींदासीं 2 मिंटनि खां पोइ, जेसिताईं असां हिकु हेठियों हिसो असांजो पची वञे। जल्दी में असां न उथलाईंदासीं, न त असांजो भञी पवंदो। हेठियां हिकु पासो पची चुको आहे। असां हिनखे थालीअ ते उथलायोसीं। हिनखे असां गिहु हणी करे असां हिनखे पचाईंदासीं। असांजो तयारु थी चुको आहे मसालेदार जूअर जो ढोढो। तव्हां हर घर में तयारु थींदो हूंदो सर्दियुनि में। असां एग सां खाई था सघूं, ॾहीअ सां खाई था सघूं। हाणे पंहिंजी भेण खे इजाज़त ॾींदो।